सामारो लग खन फार्म जे रहवासियुनि जो रिटायर एडिशनल आईजी गुलाम शबीर शेख, साईंदाद सोलंकी एक्स मेंबर सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं सामारो पुलिस जी नाजाइज़नि खिलाफ़ एहतजाज करे नारेबाज़ी कई वई। तफ़सील मूजिब सामारो लग खन फार्म ॻोठ ज़ुल्फ़कार शाह लकियारी जे आबादगारनि अली बख्श मंगरियो, जलालुद्दीन मंगरियो, मीर मोहम्मद सोलंकी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांजी ज़मीन खन फार्म ते ज़ुल्फ़कार अली शाह जी ज़मीन जे लॻभॻि 10 सालनि खां मकाते ते खयल आहे, जिते असांजी ज़मीन जो किरासी मकातेदार रिटायर एडिशनल आईजी गुलाम शबीर शेख ऐं साईंदाद सोलंकी असांजी 14 एकड़ ज़मीन जेका केतिरनि ई सालनि खां असां वटि मकाते में आहे, जंहिंमें हिन वक़्तु फुटी जो फसल तयार बीठल आहे, जंहिं ते ही ज़ोरी कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं असां ते कूड़ा केस दाख़िल कराए असांजा हमराह गिरफ़्तार कराया आहिनि। सामारो पुलिस जे एसएचओ खलील कुंभार ऐं एएसआई दीन मोहम्मद बंगलाणी हिकु दुर जी मुख़बरी करे रहिया आहिनि। असांखे ऐं असांजे हारियुनि खे हिरासा करे रहिया आहिनि ऐं असां ते वधीक केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। एहतजाज कंदड़नि जो वधीक चवणु हो त असां वटि ज़मीन जो लॻभॻि 10 सालनि खां क़ानूनी तौर ते लिखत सां कब्ज़ो आहे। सामारो पुलिस हिकु दुर जी मुख़बरी करे रही आहे। असांजो आला इख़्तियारनि खां मुतालबो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे।